अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ने दिखा जो स्टोर जारी है। तव्हां सां ककड़ में खबर शेयर कंदा हलो। ककड़ एक्सन मेहाड़ असगर सांगी SDO KN शाह इसरार भाजपा चेयरमैन इलाही बख्श चांडियो ज़हीर गाड़ी लाइनमैन सलीम जुणेजो ज़फ़र सारियो ऐं मुज़फ़र सारियो सां गॾिजी ककड़ खानपुर जुणेजो ऐं भरपासे जे ॻोठनि में गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन हलाईंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे केतिरा ई कुंडा कनेक्शन कटे तारूं लाहे पाण सां खणी विया। उन मौक़े ते SDO साफ़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन हलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदी। उन वधीक चयो त गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन रोकण लाइ अवाम असांखे इतलाह करे त जीअं कनेक्शन हलाईंदड़ ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।